दोस्तों अज तव्हांखे बेहतरीन अपडेट ॾियण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामे सां गॾोगॾु अॼु तव्हांखे ड्रामे पंहिंजा वेरी जी हिकु ज़बरदस्त अपडेट मूं आंदी आहे, तव्हां सां शेयर करण वारो आहियां। तव्हांजो फेवरेट अदाकार लाला मूसा रफ़ीक ज़ौर साहब, शाह सिजावल खान, असद कुरैशी, मीर नवाब खान यानी ज़ुल्फ़कार बुर्दी, इजाज़ मल्हा, सुठा बेहतरीन अदाकार, इन्हनि जी हिकु बेहतरीन अपडेट मूं आंदी आहे। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। हीअ वीडियो हिकु बेहतरीन वीडियो आहे तमामु पहिरीं प्यारनि लाइ, ऐं थी सघे त शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल तव्हांजे लाइ लॉन्च कयो आहे। इन खे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं हिन ते हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु नवें ड्रामे जी मिलंदी रहंदी। ऐं घणो टाइम तव्हांजो वेस्ट न कंदासीं दोस्तों। पापनगर जो अदाकार जेको आहे अब्बास गुल ओढाणो, तव्हांजा कमेंट कल्ह आया त अब्बास गुल ओढाणो छा पंहिंजा वेरी ड्रामे में हूंदो या कंहिं जिंदो ड्रामो जेको अची रहियो आहे उन में हूंदो या न हूंदो। अलाए केतिरा दोस्तनि जा कमेंट आया, छो त अब्बास गुल ओढाणी जी बि व्यूअरशिप घणी आहे सिंध में, उन्हनि जा बि प्रस्तार हज़ारनि में तइदाद में आहिनि। ऐं पहिरियों उन्हनि खे थोरो रिप्लाई ॾेई वठां। उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त अब्बास गुल ओढाणी जी का ख़बर न आहे, फ़िलहालु उन जो कंहिं ॿिन्ही ड्रामनि में का नालो साम्हूं नाहे आयो। बाक़ी जिंदो ड्रामो में अदाकार आज़म मेंगल सेठ जेको एड थी चुको आहे, काफ़ी ॿिया अदाकार एड थी चुका आहिनि। पंहिंजा वेरी ड्रामे में सिर्फ़ु सिजावल खान एड थियो आहे। कुझु ॿिनि अदाकारनि जो ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, जीअं लाला रफ़ीक ज़ौर साहब आहे, इजाज़ कोलाची आहे, या साईं जेको निसार शाह, ऐं होॾो लाला रफ़ीक, होॾो इरफ़ान शेख, यानी जेका ई अदाकार तकरार में हुआ इन्हनि जो असगर चौधरी लिस्ट ठाहे रहियो आहे। तमामु जल्द इहे अदाकार एड थियण वारा आहिनि। कहिड़े ड्रामे में? पंहिंजा वेरी में, यानी तकरार ड्रामे जा काफ़ी अदाकार तव्हांखे पंहिंजा वेरी ड्रामे में ॾिसण वटां मिलंदा। फ़िलहालु उन्हनि नालो अञा अनाउंस न आहे, क्यों कचियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जेका अदाकार उन्हनि खे वारे में ईंदा वेंदा, मतिलबु हिकु सेटिंग में उन्हनि खे हू एड कंदा वेंदा ऐं इंफॉर्मेशन ॾींदा वेंदा। बाक़ी जिंदो ड्रामो जी 10 तारीख़ नए महीने जी 10 तारीख़ ते शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे ऐं लगातार उनजी खजू साहब अपडेट ॾींदो अचे थो। असां तव्हां ताईं पुॼाईंदा था अचूं तफ़सील सां। ऐं जिंदो ड्रामो, पापनगर ड्रामो, पंहिंजा वेरी ड्रामो, इन्हनि टिनी ड्रामे जी मां बेहतरीन अपडेट हिकु शइ तव्हांजे साम्हूं पॉइंट रखंदो थो अचां। ऐं उमेद अली कलवड़ बि हूंदो पंहिंजा वेरी ड्रामे में। अहमद अली शेख जो बि इम्कान घणो आहे पंहिंजा वेरी ड्रामे में। बाक़ी सानी शाह पको न जिंदो ड्रामो में, सॉरी दोस्तों सॉरी, उमेद अली कलवड़ जिंदो ड्रामो में हूंदो ऐं अहमद अली शेख जो बि कमाल खान जो यानी इम्कान आहे। साईं निसार शाह जो बि पंहिंजा वेरी ड्रामे में बि इम्कान आहे। ऐं उन सां गॾोगॾु कुझु मतिलबु जीअं आज़म मेंगल पको एड थी चुको आहे ऐं सना रज़ा बि पकी एड थी चुकी आहे जिंदो ड्रामो में। काफ़ी ॿिया अदाकार। अॼु हिकिड़ी अपडेट मां आणण वारो आहियां पंहिंजे मेन चैनल ते, जंहिंमें जेका पंहिंजा वेरी ड्रामे में अदाकार जिंदो ड्रामो में जेका अदाकार एड थी चुका आहिनि उन्हनि जो सॼियूं तस्वीरां उन में शेयर कंदुसि। तमामु जल्द तव्हांजी इहा ख़्वाहिश पूरी थियण वारी आहे, जेका अदाकार एड थी चुका आहिनि। ऐं वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते इनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं असां नेक्स्ट वीडियो में ऐं नई अपडेट सां गॾोगॾु। दोस्तों हिन जी लिंक ग्रुपनि में ज़रूरु शेयर कंदा, पंहिंजे व्हाट्सअप ग्रुपनि में। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।